जामशोरो में 2 साल अॻु चर्च स्कैंडल में बंदि कयल सीआईए सेंटर जामशोरो हिकु दफ़ो ॿीहर बहाल कयो वियो आहे। सीआईए सेंटर ते इंचार्ज नेक मोहम्मद खोसे खे मुक़ररु कयो वियो आहे। जामशोरे ज़िले में 17 जुलाई 2021 ते सीआईए सेंटर जामशोरो जा पुलिस एहलकार 72 किलो चर्च कराची मुंतक़िल करण दौरान कराची में पुलिस ऐं रेंजर्स हथां 6 एहलकार गिरफ़्तार थिया हुआ। जंहिंखां पोइ डीआईजी हैदराबाद पीर मोहम्मद शाह ऐं उन वक़्त जो एसएसपी जामशोरो जावेद बलोच तरफ़ां चर्च स्कैंडल साम्हूं अचण खां पोइ सीआईए सेंटर खे सील करे सेंटर बंदि करे सीआईए पुलिस अमले लाइन हाज़िर कयो हो। 2 साल सीआईए सेंटर बंदि थियण खां पोइ मौजूदा एसएसपी मोहम्मद तारिक नवाज़ सीआईए सेंटर बहाल कराए नेक मोहम्मद खोसे खे सीआईए सेंटर इंचार्ज मुक़ररु करे नोटिफिकेशन जारी कयो आहे। रिपोर्टर नजफ़ अली जावरी, इबरत न्यूज़, जामशोरो।